सेवण मामा के ख़बर ॾींदा हलूं। महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण शरीफ़ में बिजलीअ जा बिल न पीआरींदड़ सार्फ़िन ऐं कुंडा कनेक्शन इस्तेमाल कंदड़नि खे आगाहीअ लाइ मुहिम जारी। सेवण शहर जे अवाम खे वापदा। इंतज़ामिया सेवण पारां बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन करण जी तैयारी ऐं बिजली चोरी कंदड़नि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वेंदी। सेवण जे अवाम जंहिं ॾांहुं बिजलीअ जी बकाया रहियल आहे ऐं बिजली बिल न पीआरींदड़ सार्फ़िन खे आगाह करण लाइ लाउड स्पीकर ज़रिए आम इतला ॾिनो पियो वञे त सेवण जे अवाम खे जेकॾहिं बिजलीअ जे बिलनि या वापदा इंतज़ामिया जा जेकी बि मसइला आहिनि उन्हनि बाबति इदारे सां राबितो करे पंहिंजा मसइला हल कराइनि ऐं जल्द खां जल्द पंहिंजा बिजलीअ जा रहियल बकाया जमा कराइनि। जॾहिं त कुंडा कनेक्शन इस्तेमाल कंदड़नि ख़िलाफ़ पिणु FIR कटी वेंदी। एस्को सेवण जी इंतज़ामिया जी सेवण जे अवाम खे आगाही। जॾहिं त अहिड़े वापदा इंतज़ामिया सेवण जे ऐलान खां पोइ जेकी मीटर ते बिजली हलाईंदड़ अहिड़े वापदा इंतज़ामिया सेवण जे क़दम खणण खे पिणु साराहियो आहे। जेको तव्हांजो बिल बकाया रहियल हुजे त पुराणे स्टाफ ते कंप्लेन सेंटर आहे, को मीटर जो मसइलो हुजे या बिल जो मसइलो हुजे या बकाया पेमेंट तव्हांजी जेकी प्यारे बिल पुराणे स्टाफ ते वापदा थी पहुची वञिजो। जंहिंजो चोरी जो कुंडो मिलंदो त असां FIR पकी कराईंदासीं। चोरी जो कुंडो